कंबर मां जिते जवाबदार पिस्टल जो फायर करे ज़ाल खे क़त्ल करे छॾियो आहे। ॻोठ फतू अलगरामाणी में शेर मोहम्मद चांडियो हथां 40 सालनि जी अनवर ख़ातून क़त्ल थी वई। जवाबदार कार इल्ज़ाम हेठि ज़ाल खे क़त्ल करे फरार थी वियो आहे। पुलिस पारां इहो ॼाणाए पियो वञे। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कंबर में जवाबदार पिस्टल जो फायर करे ज़ाल खे क़त्ल करे छॾियो आहे। ॻोठ फतू अलगरामाणी में शेर मोहम्मद चांडियो हथां 40 सालनि जी अनवर ख़ातून क़त्ल थी वई आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार कार इल्ज़ाम हेठि ज़ाल खे क़त्ल कयो आहे जेको फरार थी वियो आहे। कंबर मावा के अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। जवाबदार पिस्टल जो फायर करे ज़ाल खे क़त्ल करे छॾियो आहे। ॻोठ फतू अलगरामाणी में शेर मोहम्मद चांडियो हथां 40 सालनि जी अनवर ख़ातून क़त्ल थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हाकिम ख़ास के लिए असां सलाइन ते मौजूद आहे। जी हाकिम, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी ड्रिगत थाने जी हद ॻोठ फतू अलगरामाणी में जवाबदार शेर मोहम्मद चांडियो जे पिस्टल जा फायर करे पंहिंजी 40 सालनि जी ज़ाल अनवर ख़ातून खे क़त्ल करे फरार थी वियो आहे। अहिड़े इतला ते हद जी पुलिस जेकी आहे उहा वाक़े वारे हंधि पहुचे लाश खणाए अस्पताल पहुचायो आहे, जिते ज़रूरी कार्रवाई बाद जेको आहे लाश जेको वारसनि हवाले कयो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार पंहिंजी ज़ाल खे कारनि जे इल्ज़ाम हेठि जेको आहे त उहो क़त्ल करे फरार थी वियो आहे। जॾहिं त मक़तूला औरत अनवर ख़ातून जो भाउ जेको आहे उहो फिदा हुसैन मीडिया खे ॿुधाए त जवाबदार बेगुनाह मुंहिंजी भेण खे जेको आहे उहो क़त्ल करे फरार थी वियो आहे। ज़ालिम सां ज़ुल्म कयो आहे ऐं वाक़े जो जेको केस आहे उहो हिन वक़्त ताईं हद थाने ते जेको आहे त दाख़िल थी न सघियो आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी हाकिम अपडेट करण लाइ।